नाज़रीन, शाहपुर जानिया में नफ़ेखोर छुड़वाग छुटल आहिनि ऐं मुसीबत में जी हिन घड़ीअ में मिसकीन माण्हुनि खे आम वापे जूं शयूं ॿीणे अघ ते विकिरो करे रहिया। तफ़सील हिन रिपोर्ट। मुझे मारू अड़ंग जाव्या घरड़ा लुढ़ी के अमड़न जन ढड़ाव्या बचड़ा लुढ़ी आहू दाहू बुद्धि जी अड़ाव्या लुढ़ी किया चवा माता सिंध मोजी मुरके पई सिंध सुध के पई सिंध सुध के असां सां गॾु ॻोठ जा मज़दूर गरीब माण्हू आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा करे उन माल जो को इलाज करे माल खे चारो कोने को बरसातुनि में माल जेको आहे सो बीमारियुनि जो वर चढ़ी वियो आहे। हिननि शहरनि जे तरफ़ां इहो ई मुतालबो आहे त माल सहायता कई वञे, हथरादू महांगाई जे ख़िलाफ़ जेको आहे उहो वरितो वञे। इंतज़ामिया के डीसी के असिस्टेंट कमिश्नर के ऐं वस वारनि खे अपील कंदासीं। हिते जेके आम माण्हू आहे जिन जा घर किरी पिया आहिनि, रस्तनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि ऐं उन्हनि जी का सहायता कोन्हे, टेंटनि में टेंटूं बि उन्हनि वटि न आहिनि। उहे उन्हनि जा जिन जा घर ढही पिया आहिनि उहे वीचारा 90% उहे ग़रीब माण्हू आहिनि, मिसकिन। सामान सड़ो, इवन जेको माल आहे उहो तक़रीबन 20% माल लुड़ी वियो आहे। तव्हां शाखनि जे कपनि ते रोडनि वटि वञो, तव्हांखे हज़ारनि जे तादाद में मुअल ढोर नज़र ईंदा। असांजे लाइव स्टॉक डिपार्टमेंट जो हाल इहो आहे जो बजाए जो ग़रीबनि जी मदद कनि, हू पंहिंजनि मीटिंगनि में आहिनि त माल कीअं खाऊं। फीड आहे या खड़ आहे या गोह आहे, जेको बि खाधो राशन माल जो आहे, कंहिं बि ग़रीब या मुस्तक माण्हू खे कोन ॾिनो वियो। हींअर बि करंट पोज़ीशन इहा ई आहे। जेके माण्हू वीचारा बेयारो मददगार आहिनि उहे वीचारा हींअर बि माना अलाह जे आसरे ते वेठा आहिनि। सिरनि जा जेकॾहिं असां रेट ॾिसूं 15,000 उहो 25 खां 28,000 ते ट्राली थी वई आहे। हाणे जेके असांजा घर किरी पिया आहिनि असांजे मज़दूरनि जा, असांजा जेके किरिया आहिनि उन्हनि खे हाणे ठाराइजे। कैमरामैन मोहम्मद अकरम डायरी सां गॾु मुश्ताक डायरी, धरती टीवी, शाहपुर जानिया।